जी दोस्तों, लोक अदब कचहरी में मां यहाँ अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। रोज़ जे मामूल मुताबिक़ अॼु असांजे हिन लोक अदब कचहरी में मूंसां सोशल मीडिया जूं सभु सहूलतूं खणी गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। असां जॾहिं लोक अदब जी ॻाल्हि कयूं था, जेसि ताईं सिंधी लोक अदब कला जो वास्तो आहे। लोक अदब अक्सर ॻोठनि ऐं सिंधी बस्तियुनि में पलिजी निपजी वॾो थी रहियो आहे। ॻोठ ई सिंधी लोक अदब जा पैदाइशी मर्कज़ आहिनि। लोक साहित्य हिकु अहिड़ो सिलसिलो आहे जंहिंजे अभ्यास सां कंहिं देश जी सभ्यता, संस्कृति, धर्म, रीतुनि, रवाजनि, कला, साहित्य, समाजिक वहिंवार, सोचुनि, मञताउनि जो अंदाज़ असीं लोक अदब जे ज़रिए ई लॻाए सघूं था। सजण साईं, सलाद जे मरकज़ी ऑफिस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मञा अवां जे समाअतुनि ताईं ही असांजी लोक अदब कचहरी असां अवां जे ख़्वाहिशुनि, उमंगुनि ऐं बेहद इसरार तहत पहुचाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं। अचो त सभ खां पहिरीं मुनाजात सिंध जे तमामु बहितरीन शाइर मोहतरम मोहम्मद क़ासिम माका जा लिखियल लफ़्ज़ अवां जे समाअतुनि ताईं पहुचायूं।
ही निधर नवाज़ींदे वटां तुंहिंजे छा वेंदो। यकीनन हो त कजाइन हिसाब, आऊं त ॾोही आहियां। मेरे संदे मन में नाहे को बि सवाब। जानिब कहिड़ो जवाब ॾींदुसि हर हिक ॾोह जो। मां थोराइतो आहियां उन्हनि सॼणनि जो जेके असांजे हिन लोक अदब कचहरी खे पंहिंजे समाअतुनि ताईं पहुचाए असां सां गॾु हुजण जो अहसासु ॾियारे रहिया आहिनि। मोहतरम क़ाज़ी हबीबुल्ला मस्तोई असां सां गॾु आहिनि ऐं असांजी हिन लोक अदब कचहरी में चवनि था तमामु सुठो रहमतुल्ला साहब क़ाज़ी साहब अव्हांजी महिरबानी। मोहतरम दोस्त शोभान लाशारी असां सां गॾु आहिनि हिन कचहरी में। फरहान बाजारी असांजी कचहरी ॿुधनि पिया। अमीर हुसैन कचहरी खे लाइक कनि पिया। असांजा तमामु बहितरीन तसौफ़ जा ॼाणू कचहरियुनि जा मोर सख़ी दिल इंसान मोहतरम वहीद मुराद लाशारी असांखे ॿुधनि पिया ऐं प्रोग्राम लोक अदब कचहरी खे पसंदि कनि पिया। साईं मोहतरम वहीद मुराद लाशारी साहब अव्हांजी महिरबानी वॾा वड़। असांजे मोहतरम दोस्त फरहान बाजारी प्रोग्राम खे ॿुधनि पिया ऐं पसंदि कनि पिया। शहर बाजारा सेवण शरीफ़ लाल कलंदर शहबाज जी नगरी खां। मोहतरम शोभान लाशारी चवनि था तमामु ज़बरदस्त मोहतरम आका साहब जन जा शेर जेके शुरूआत में अवां ॿुधाया। ज़िले जेकबाबाद तालके ठुल जे शहर मुबारकपुर मां इक़बाल अहमद महर असां सां गॾु आहिनि सलाद जा मरकज़ी तर्जुमान। लिखनि था त साथ सलामत सिंध सलामत सलात ज़िंदाबाद। आज साईं अव्हांजी जुस्तजू ज़रूरु रंग लाहींदी। लोक अदब बचायो तहरीक हलाइण ऐं लोक अदब खे सोशल मीडिया ते रोशनास कराइण वारो किरदारु निहायत साराह जोॻो आहे। अव्हांजी महिनत इंशाअल्लाह कामयाबु वेंदी। इक़बाल साईं आमीन सुम आमीन। मोहतरम दोस्त साजिद अली ज़िले नौशहर फ़िरोज़ मञा असांखे ॿुधी रहियो आहे ऐं चवे थो हक़ मौजूदु भाउ सदा मौजूदु। अव्हांखे पंहिंजी लोक अदब कचहरी में दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। मोहतरम अब्दुल करीम आलखाणी असांजी हिन लोक अदब कचहरी खे ॿुधी रहिया आहिनि ऐं प्रोग्राम खे पसंदि कनि था। अब्दुल करीम अव्हांजी महिरबानी। मोहतरम निमाणो नसीर करमी तमामु बहितरीन शाइर बहितरीन सनाख़्वां बहितरीन कलमकार असां सां हिन लोक अदब कचहरी जे अंदरि हिन पल गॾु आहे उन जूं वॾियूं महिरबानियूं। असां सां हिन पल असांजी हिन लोक अदब कचहरी में मोहतरम अब्दुल हमीद असांखे ॿुधी रहिया आहिनि। चवनि था साईं बहितरीन प्रोग्राम आहे।
मोहतरम इकबाल अहमद महर लिखनि था जे बदियूं बख़्शींदे वटां तुंहिंजे छा वेंदो, ही निंधर नवाज़ींदे वटां तुंहिंजे छा वेंदो। वाह, ज़बरदस्त। मां थोराए थो आहियां उन सॼण जो, दोस्त जो, मोहम्मद आशिक़ लुंड, जेके असांजे हिन कचहरी में असां सां गॾु आहिनि ऐं कचहरी ॿुधनि पिया ऐं सॼी कचहरी खे सलाम चवनि था। साईं वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ऐं इंशाअल्लाह असीं कोशिशि कयूं था अव्हां जे इन ख़्वाहिश जो पूराओ ज़रूरु कंदासीं। असांजो सीनियर सहाफ़ी जाम शोरे मञा कोशिश जो रिपोर्टर मोहतरम भाउ शरीफ़ अबड़ो असांखे ॿुधे पियो, हिन लोक अदब कचहरी खे पसंदि करे पियो। ख़ुदा मोहम्मद शरीफ़ अव्हां जी महिरबानी, वॾा वड़ वॾा कुर्ब। असांजो मोहतरम दोस्त रजब अली सारियो चवे थो त अस्सलाम वालेकुम अदा, तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे, असीं शौक़ सां ॿुधंदा आहियूं सऊदी अरब में। रजब साईं भले पार में अव्हां असांजे हिन प्रोग्राम खे ॿुधी पसंदि कयो था, अव्हां जी वॾी महिरबानी, वॾा वड़, लख लाइक, किरोड़ हा कुर्ब। मोहतरम इकबाल अहमद महर चवनि था आजिज़ साईं अव्हां जे आवाज़ में का नात थी वञे। इकबाल साईं इंशाअल्लाह ज़रूरु कोशिशि कयूं था तव्हां जी फरमाइश ते पूरा लही सघूं। सजण साईं असीं लोक अदब जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त हिन जदीद मीडियाई दौर में जिते असांजी ॿोली ऐं अदब तरक़ी करे रहियो आहे, उते लोक अदब ज़वाल जो शिकार आहे। असांजी जिद्दत पसंदी लोक ॾाहप ऐं सक़ाफ़त खे विसारींदी पई वञे। अहिड़ी सूरत हाल में असांजनि इदारनि ते फ़र्ज़ु थिए थो त हू पंहिंजे क़ौमी अदब खे बचाइण लाइ जोगा उपाउ वठनि, छो त पंहिंजे लोक वरसे खे जदीद दौर सां हम आहंग करण जी तमामु अशद ज़रूरत आहे। हिन दौर खे ॾिठो वञे थो त इन जिद्दत पसंदीअ जे करे पंहिंजूं रीतूं रस्मूं असांखे सुठियूं नथियूं लॻनि। असां वटि वॾनि ऐं नंढनि शहरनि खां सवाइ वॾनि ॻोठनि में बि रवायती लोक गीत ऐं सिहरा तेज़ीअ सां घटिजी रहिया आहिनि ऐं असांजे नौजवान न्याणियूं सिंध जे लोक रंग रीतुनि रस्मुनि खे छॾे करे परॾेही गीतनि ते रक़्स करण खे पंहिंजो सम्झनि थियूं ऐं वॾो फ़ख़ुरु महसूसु कनि थियूं, जेको सिंधी ॿोली ऐं लोक अदब जे लाइ वॾो अलमियो आहे। असां जॾहिं हिन वक़्तु सिंध में लोक अदब ते नज़र रखूं था त अफ़सोस जो अॼु लोक अदब ते कमु न पियो थिए, जंहिं करे असांजी ॿोलीअ में धारियो रंग एतिरो चढ़ी वियो आहे जो लोक अदब ऐं ॿोली नए नस्ल खे तमामु ॾुखी लॻे थी। असांजो मोहतरम दोस्त जोखियो जसारत इलियास सिंधी चवे थो त साईं लोक अदब में इंग्लिश जो बि किरदारु आहे। इलियास साईं यकीनन
लोक अदब में इंग्लिश जो किरदारु आहे, न रुगो इंग्लिश पर संस्कृत, प्राकृत, हिंदी ऐं अहिड़ियूं लातदाद मुख़्तलिफ़ ॿोलियूं जिन में असांजा ॾाहा ॾातणी सिंध जा सुघड़ ॾहस लिखी करे उन्हनि 10 ॿोलियुनि खे पंहिंजे लोक अदब जे सिन्फ़ुनि साईंअ जे सिंगार में 10 जे सूरत में उन खे संवारनि था ऐं सजाइनि था। जोखियो जसारत इलियास लिखनि था त लोक अदब में असांजो नाना साईं हज़रत बाग़ मोहम्मद बेशक जोखियो जो नालो तमामु वॾो रोशन आहे। ऐं खेसि शाइर कोहिस्तान जो लक़ब मिलियल आहे। जसारत साईं अव्हां खे जस हुजे जो अव्हां तमामु वॾे नाले जो असांखे ॿुधायो आहे ऐं उहो वॾो नालो अव्हांजो नाना साईं बाग़ मोहम्मद, जंहिंखे असां पंहिंजे लोक अदब वारनि लातिन में ॾाहप जी ॾात में जामे डायरेक्टरीअ में तारफ़ जे अंदाज़ में ज़रूरु यादि कयो आहे। असां जॾहिं ॾिसूं था त सिंधी लोक अदब ख़ासि करे लोक शाइरीअ सां बि माज़ीअ में को बहितर सलूक न कयो वियो। अंग्रेज़नि जे ज़माने ताईं उनखे का ख़ासि अहमियत न मिली, अलबत्त उनखे तमामु वॾी अवामी मक़बूलियत हासिलु हुई। भट ऐं चारण मुख़्तलिफ़ लोक किस्सा ऐं कहाणियूं ॻाईंदा वतंदा हुआ। सुघड़ शेर पढ़ी हिक ॿिए खां दाद हासिलु कंदा हुआ। उनखां सवाइ गुजारत खे बि वॾी अहमियत हासिलु हुई। कचहरियूं क़ाइमु ऐं मेला मतल हुआ। हिक ॿिए ॾांहुं नीअं भरिया न्यापा सनेहा गुजारतुनि ऐं ॻंढियुनि वसीले मोकिलींदा हुआ। आशिक़ ऐं मशूक़ बि उन फ़न मां वॾो फ़ाइदो वठंदा हुआ। अचो त हलूं लोक मौसीक़ी जी तरफ़ ऐं अव्हां खे ॿुधायूं था लौंग फ़क़ीर ऐं बेगम फ़क़ीरियाणी जे आवाज़ में ही तमामु बहितरीन ख़ूबसूरत गीत। ससुई सरवाणन सां कहिड़ो लहु लॻो जतन जानू है कि न पाणे नींहुं लॻो ॾाॾे पोटो ॾेह में दुखी कोन ॾिठो अॼु खिली जो खयो सुमंदावर विसारिए ससुअ खे आसेण पर हुई त पुनल जी भेण पर अमर खणी औरत कई उठने
घर विझंदसि पिरीअ जो मां ढकन में धोई पर साजन सबोई साहो अवाता घोरियां शहर भंभोर में वॾा कया हम वेण पर सागा उहे ई सेण मां कहिड़ो वखर विहायो संगन साईं दयास अल फिराक अशद मन अल मौत इते ना हूं दयास हाणे आहन लाही दयास जतर जीअर जत ॾिसी पखा पख में सामहाला पख में सामहाला चढ़ियल इश्क बिना न आदमी जो नेड़े बिना न नीह छुड़ बिना न ककरी जो बादल बिना न मीह अजू लाल लतीफ चवे ये लगे कैसा नीह त थरन ते थाबा खाए ॾूरों पिया ॾिसजन माग मिठन तन मारवड़न जा लौंग फ़क़ीर ऐं बेगम फ़क़ीराणी जे इन्हनि आलापनि ते
अॼोकी लोक अदब कचहरी में पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह वाही। वरी ईंदड़ प्रोग्राम में लोक अदब कचहरी में इंशाअल्लाह गॾिबासीं।